बोल गुरु नानक देव की जय। साईं राम साहेब की जय। साईं लाला राज साहेब की जय। पूज्य माता साहेब की जय। पूज्य अम्मा साहेब की जय। परम पूज्य दादी साहेब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु जी प्यारी साध संगत सभी खे ओम शांति। हली अचो इतवार बाबा सत्संग में। हली अचो इतवार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नरंग में। सत्संग में बाबा नरंग में। हली अचो इतवार बाबा सत्संग में। हली अचो इतवार बाबा सत्संग में। सत्संग आने तेरी छाया। सत्संग आने तेरी छाया। जागे दिल में धन पावाया। जागे दिल में धन पावाया। क्या भी लखत जाए बाबा सत्संग में। क्या भी लखत जाए बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नरंग में। सत्संग में बाबा नरंग में। हली अचो इतवार बाबा सत्संग में। हली अचो इतवार बाबा सत्संग में। पाप अंतर जाते को लाए। पाप अंतर जाते को लाए। कदम तेरे रखे तो पाए। कदम तेरे रखे तो पाए। यदि अथवा द्वार बाबा सत्संग में। यदि अथवा द्वार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नरंग में। सत्संग में बाबा नरंग में। हली अचो इतवार बाबा सत्संग में। हली अचो इतवार बाबा सत्संग में। चोरी हारो चोरी करनो। चोरी हारो चोरी करनो। कूड़ कपट मां कुछ न वरनो। कूड़ कपट मां कुछ न वरनो। करी पलक अधिकार बाबा सत्संग में। करी पलक अधिकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नरंग में। सत्संग में बाबा नरंग में। हली अचो इतवार बाबा सत्संग में। हली अचो इतवार बाबा सत्संग में। ओम
लव जयकार बाबा सत्संग में बाबा इन रंग में सत्संग में बाबा इन रंग में चली तो विचवार बाबा सत्संग में चली तो विचवार बाबा सत्संग में। श्री सतगुरुदेव भगवान की जय। जेके माण्हू मन जे वासनाउनि मूजिब था हलनि से ज़ंजीरुनि में जकड़ियल क़ैदी सम्झ। खेनि सतगुरुनि जा वचन सुठा नथा लॻनि ऐं हू आत्मघातीअ जे गत खे पाईंदा आहिनि। जेके गुरुअ जे मत ते नथा हलनि एॾो माना महापाप आहे इहो सम्झ। आत्मघातीअ जी गत खे पाईंदासीं। गुरुअ जो वचन ॾिसण में साधारण लॻंदो आहे, नंढो लॻंदो आहे, पर उन में राज समायल हूंदो आहे, कृपा भरियल हूंदी आहे उन्हनि जे वचननि में। पर कोई सम्झण वारो सम्झे, असां अञा नथा सम्झूं। गुरुअ जी कृपा छा थींदी आहे उहा बि असांखे अञा ॼाण कान्हे। कीअं पाइबी आहे गुरुअ जी कृपा, वरी उहा कीअं बणाए रखबी आहे। कृपाऊं त इलाहियुनि ते कयूं अथनि, असां ते बि ॾाढियूं कयूं अथनि, पर असां उहा खोए बि सघूं था न। उनखे असांखे संभालणु नथो अचे, उनखे वधाइणु नथो अचे। अहिड़ा कहिड़ा कम कयूं जो अञा बि वधीक असां जे मथां कृपा कनि। भॻवानु बरसाति वसाईंदो आहे त सभिनी हंधि हिकु जहिड़ी वरसाईंदो आहे। कहिड़ी बि ज़मीन हुजे, बंगले जे ॿाहिरि बुआई पवंदी, झूपड़ीअ जे ॿाहिरि बुआई पवंदी, जंगलनि में बुआई पवंदी, खेतनि में बुआई पवंदी, रोडनि ते बुआई बरसाति। पर खेतीअ में बि का ज़मीन अहिड़ी हूंदी आहे कलर वारी, त उन में सलो उभरंदो ई कान्हे। केॾी बि बरसाति पए, केॾा बि ॿिज विझूं, पर उन मां कुझु फ़ाइदो न थींदो। त उन में भॻवान जो ॾोह थोरी आहे, बादलनि जो ॾोह थोरी आहे। वरसिया त हिकु जहिड़ा न। ऐं का वरी अहिड़ी ज़मीन हूंदी आहे जंहिंमें झटि फल फूल मेवा हरियाली थी वेंदी आहे थोरी ई बरसाति में। उहा ज़मीन अहिड़ी हूंदी आहे। त असां ते बि कृपा सभिनी जे मथां हिकु जहिड़ी कंदा आहिनि, पर असां जहिड़ा पात्र बणिजूं। असां में जेका खोट आहे उहा असांखे नथी ॾिसणु अचे। पोइ शिकायत था कयूं भॻवान खे ऐं गुरूअ खे, हुन जा कम ॾिस साॻा थी विया नी, उन ते वधीक कृपा अथनि। हुननि खे इहो न हूंदो आहे त हिन ते कृपा कयूं, हिन ते न कयूं। हुननि खे सभु हिकु जहिड़ा आहिनि। हुते ॿियाई आहे ई कोन। असांखे पाण सेखारींदा त ॿियाई न कयो। ॿियाईअ रूपी ॿिली कढी हिकु जोत ॾिसो, असांखे पाण उहो था सेखारनि। त हुननि वटि थोरी ॿियाई हूंदी। असां जहिड़ा कर्म कंदासीं अहिड़ो फल पाईंदासीं। हींअर मोबाइलनि में 2-3 ॾींहंनि खां ॾाढो अचे थो, इलाही पढ़ियो बि हूंदो। हिकु सेठ दुकानु खोली त हिकु माई थी अचेसि सेठ जे दुकान ते। चएसि थी हाँ हे 10 रुपया तुंहिंजा। त चएसि तो 10 रुपया मुंहिंजा? चईसि हा। चईसि मां तोखे कॾहिं ॾिना 10 रुपया? चईसि कल्ह मां तोखां माल वठणु आई हुअसि नी। चईसि हा। त चईसि उन में तो जेके पैसा ॾिना नी, मां तोखे 100 जो नोट ॾिनो, 70 जो सामान वरितो मैं, तो 30 रुपयनि जे बदिरां मूंखे 40 रुपया वापसि ॾिना। त चईसि कल्ह तूं आई यादि अथई न, सामान पई वठे त घणो पई अॻिते रिज़िक करे,
हे एतिरा न ॾींदीमांइ, एतिरा न ॾींदीमांइ, हिन में एतिरा न ॾींदीमांइ, एतिरा ॾींदीमांइ, ऐं अॼु 10 रुपया तूं वापसि ॾियण आई आहीं, जबकि मूंखे त कुझु ख़बर बि कान्हे, यादि बि कोन्हनि त मुंहिंजा 10 रुपया तो वटि वधीक अची विया। ऐं मूंखे छा फ़र्क़ु पए हा 10 रुपयनि में तूं न ॾियणु अची हा त चईंसि ॾिस मोल भाव करणु असांजो अधिकार आहे, पर हिकु दफ़ो मोल भाव कराए खां पोइ, माल वरिते खां पोइ हिसाब में जेको तुंहिंजा 10 रुपया वधीक आया आहिनि त उहे मूंखे वापसि ॾियणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, मुंहिंजो धर्म आहे, न त इहे 10 रुपया बि मूंखे नड़ंदा। छो जो इंसानु भले चुप रहे पर हू कॾहिं न कॾहिं हिसाब घुरंदो, पोइ मूंखां घुरे चाहे मुंहिंजे ॿारनि खां घुरे। वापारी जेको उहो वाइड़ो थी वियो, माईअ खे चईंसि तूं किथे रहंदी आहीं, ॿुधाईंसि 7 किलोमीटर परे रहंदी हुई। चईंसि मां राति ई ॾियण आई हुई, मैं घर जीअं वियसि पर तुंहिंजी दुकान बंदि हुई। चईंसि माई तूं एॾो 7 किलोमीटर परे रहे थी, 10 रुपयनि जे करे तूं 2 दफ़ा मूं वटि आई आहीं। चईंसि हा इहे त मूंखे त अचणो पए न, मूंखे सुकून खपे, चैन जी निंड खपे। ठीकु आहे, इहा माई त हली वई। हुन वेपारीअ छा कयो, खाने मां 300 रुपया कढी ऐं नौकर खे चईंसि तूं दुकान जो ध्यानु रखजां, मां अचां थो। वियो हिकु ॿिए सेठ वटि, चईंसि हा हे तुंहिंजा 300। चईंसि छाजा 300? चईंसि कल्ह तूं मूंखां भई सामान जेको वठी वई न त हिसाब में मुंहिंजी भुल हुई, 300 रुपया मां वधीक लिखी छॾिया हुआ। चईंसि पोइ वरी मां तो वटि अचां तॾहिं ॾिए हा न, तोखां ई त वठंदो आहियां सामान, 300 रुपया भॼी पिया वञनि छा? चईंसि 300 त भॼी न पिया वञनि, पर इहा त मूंखे ख़बर कोन हुई न त तूं वठणु अचे सामान तेसि ताईं मां न हुजां, त मूंखे हिसाब भॻवान वटि ॾियणो आहे। कहिड़ी ख़बर न ॾियां त वरी मुंहिंजे ॿार बि लोड़नि। हे हुनखे 300 ॾेई ऐं हली वियो वेपारी। त हुन सेठ छा कयो, पंहिंजे घर मां टिजोड़ीअ मां हेॾा नोट कढी ऐं आयो तकिड़ो तकिड़ो हिकु माईअ वटि। माईअ खे तो चएसि त हा अम्मा हे तुंहिंजा पैसा। चईसि मुंहिंजा पैसा? चईसि मां तुंहिंजे घोट खां उधारा वरिता हुआ, हिन जो घोट हो कोन। चईसि पर मूंखे हिननि पैसनि जी काई ख़बर ई कान्हे। चईसि पर कंहिंखे बि ख़बर कान्हे, तुंहिंजे घोट खे ऐं मूंखे ख़बर हुई, ख़ाली ॿिए खे कंहिंखे बि ख़बर आहे ई कान। पर ॿिए ॾींहुं तुंहिंजो घोट गुज़ारे वियो त मूंखे लालच जागी, हूअं ई कंहिंखे ख़बर त आहे कान त हेॾा साल मां तोखे ॾियणु अचां ई न पियो, पर अॼु मुंहिंजूं कंहिं अखियूं खोलियूं त मां कंहिंजो बि पैसो खाईंदुसि न त मूंखे त भोगणो पवंदो, पर मुंहिंजे औलाद खे बि पुठियां भोगणो पवंदो। छो जो इंसानु भले चुप रहे पर भॻवानु चुप न रहंदो, उहो केॾी महिल बि हिसाब घुरंदो। हिनखे माईअ खे जो पैसा ॾिनई त हेॾा 13 लख। माई वाइड़ी थी वई, चईसि हेॾा पैसा? चईसि हा इहे सभु तुंहिंजा अथई, ऐं मूंखां जेका भुल थी हुजे न मूंखे माफ़ कजांइ। मुंहिंजी नियत बराबरि फिरी वई हुई ऐं मां ॾियणु न पियो चाहियां, तॾहिं मां हेॾो टाइम कढी वियो हुउसि। हुनखे ॾेई ऐं हली वियो उहो सेठ, वॾो सेठ। इहा उहा ई माई हुई जेका 10 रुपया ॾियणु हुन वेपारीअ खे दुकान ते वई हुई। 10 रुपयनि जे बदिरां हिनखे 13 लख मिलिया। 50,000 हिन घोट खां वरिता आहिनि, वियाह जे एॾनि सालनि जो चढ़ी वियुसि, वियाह ते हिनखे 13 लख। ॾिसो न सुठो कयो, पाण सां सुठो थियोसि।
भई अब जहिड़ो पाण कर्म कंदासीं न अहिड़ो पाण खे फल मिलणो ई आहे। सुठो कंदासीं त सुठो बि त ॾिस 10 हज़ारुणो थी मिलियुसि न। त ख़राबु कंदासीं त उहो पाण खे ई भोगणो आहे नी, उहो वरी ॿियो केरु भोगींदो छा असांजे बदिरां। सतगुरुनि जो वचन ॾिसण में साधारण मगर सभिनी वेदनि शास्त्रनि जो सार आहे। हिते सतगुरुनि जो वचन ॾिसण में भले साधारण नंढड़ो हुजे पर सभु वेदनि शास्त्रनि जो सार उन में समायल हूंदो आहे। असां ध्यानु नथा ॾियूं पर जेके हू सहज वचन कढंदा आहिनि न उन्हनि में त ॾाढी कृपा करियल हूंदी आहे। बाक़ी असां जेको चऊं उहो चवनि, असां उन खे सम्झंदा आहियूं। अम्मा पुट ॼमंदो नी पोइ अम्मा त चवंदी नी हा ॼमंदो। पोइ जे ॼाई धीउ अम्मा त चयो वई पुट ॼमंदो, अम्मा चयो कोन हो मां चवायो मांसि, उहो बि पंहिंजो ॾोह कोन कढंदासीं। असांजो उन्हनि सहज वचननि ॾे ध्यानु नथो वञे, माना एॾी सम्झ कान्हे असांखे भई सतगुरु छा थींदा आहिनि, उहा अञा सम्झ कान्हे। जेको सभु कुझु ॾेई था सघनि, जेको चवनि था जेको खपई उहो खण, उहो केरु चई सघंदो जेको सर्व कला समर्थ हूंदो। उहे चई सघंदा न। त हुन जे दर तां जेको असां चाहियूं उहो पाए था सघूं। हुनजो दर अहिड़ो आहे, हुनजी दरबार आली आहे, पर असां भावना कहिड़ी था खणी वञूं हुन वटि, भॻवान वटि। रुगो मांग। कॾहिं ईअं चयो आहे त अॼु मां भॻवान सां मिलण थी वञा, उहा भावना ई कान्हे। पर जेका बि मांग कयूंसि था उहो बि पूरी थो करे, उहा करे थो न। कहिड़ी बि शइ घुरऊंसि था, असां त सभु दुनवी शयूं ई घुरऊं था, पर तॾहिं बि उहे बि ॾिए थो। खसीस ख़ाली केॾी महिल खाइण जी शइ ते दिलि थींदी अथव न त उहा बि मिली वेंदी अथव। एॾो वेझो आहे, एॾी असांजी ॿुधे थो त असां सच घुरंदासीं, नाम रूपी खजानो घुरंदासीं त उहो न ॾींदो। पर असांजो उन्हनि शयुनि ते ध्यानु ई कोन्हे। असां हिन पसारे खे ई सभु कुझु सम्झी वेठा आहियूं। सभु आहे, बसि असां सभु आहे त बि संतोष किथे आहे? ॾिनो त घणेई ताईं, पोइ बि संतोष आहे? कोई बि चवंदो त हाणे मां बसि हिननि मां ड्रापजी वियो आहियां, हाणे मूंखे ॿियो वधीक न खपे, चऊं था? जेतिरो आहे अञा खपे, जेतिरो आहे त बि अञा खपे। तृष्णा खे तरो ई कोन्हे त उहो भरजंदो कीअं? बाहि में त जेतिरियूं काठियूं पवंदियूं त बाहि वधीक बंबट ॿारींदी। हे बि ईअं आहिनि दुनिया जूं शयूं।
जेतिरियूं आहिनि एतिरियूं थोरियूं, जेतिरियूं आहिनि एतिरियूं थोरियूं। हक़ीक़त में असां हुन जा जेतिरा शुक्राना ॻायूं न एतिरा थोरा सम्झणु घुरिजनि। एॾो कुझु ॾेई छॾियो अथई, असां लाइक़ ई कोन आहियूं, हुन लाइ कुझु न कयो आहे असां। छा कयो आहे? केॾी महिल त मन खां पुछूं, एकांत में वेही ऐं मन सां ॻाल्हायूं त मन तो गुरूअ लाइ छा कयो आहे, या पंहिंजे लाइ छा कयो आहे, जीवन सुधारे लाइ, पंहिंजे भले लाइ छा कयो आहे। दादी जन चवंदा आहिनि, पंहिंजो भलो ई नथियूं करे सघो त ॿियनि जो भलो छा कंदव। पंहिंजो भलो बि त नथियूं करे सघो। ख़बर अथव कूड़ ॻाल्हाइण पाप आहे, हिन में मुंहिंजी भलाई कान्हे, क्रोध में मुंहिंजी भलाई कान्हे, निंदा में मुंहिंजी भलाई कान्हे, चुगलियुनि में मुंहिंजी भलाई कान्हे। इहे सभु ख़बरूं आहिनि न, कान्हनि छा ख़बरूं? सम्झ आहे न इहा त? पोइ बि छा कयो आहे त ॿियनि जो भलो पोइ कीअं करे सघंदासीं? पहिरियों पंहिंजो त कयूं, पाण खे त इन्हनि ॻाल्हियुनि खां हटायूं। उहो तॾहिं थींदो जॾहिं पंहिंजे मन सां पाण ॻाल्हाईंदासीं। असां हिकु त ईअं था सम्झूं बसि सत्संग में रोज़ु अचूं था नी, असां सभु कुझु करे छॾियो। ॿियनि हंधि एॾा सत्संग थोरी आहिनि, हिकु राजकोट में आहिनि। सत्संग ॿुधूं त रोज़ था, पर उन ते हलूं था की न, उहे वचन खणूं था की न, या त पंहिंजी पाण खे ख़बर पवंदी न। त सत्संग में त रोज़ हीअं थो निकिरे, पोइ ईअं कयूं त कान था। केरु ख़ाली हीअं ॾिसे ऐं असां सां न ॻाल्हाए, मुंहुं फेरे त पूरो कमु असांजो। ॾिठई ॾिसी करे मुंहुं फेरे वई। इहे ॻाल्हियूं सत्संगियाणनि खे न हुजणु खपनि। त थियो असांजो सत्संग ॿुधणु, न त पोइ बसि असां हीअं रांदि था कयूं। जीअं दादी जन चई आहे, नथियूं खण सत्संग ॿुधणु त खणणु, न त हे रांदि करणु। सत्संग ॾाढो वॾो आहे, ॾाढो वॾो आहे, पर असां सत्संग जो बि अञा महत्व कान सम्झिया आहियूं। भले अचूं रोज़ था, इहा बि हिकु मां चवंदी आहियां, इहा बि साईंअ जी अपार कृपा आहे असांजे मथां। रोज़ पहुचाए थो सत्संग में, असांखे वठी थो अचे। पंहिंजे लेखे इहो बि नथा करे सघूं असां, उहो वठी थो अचे तॾहिं असां अची था सघूं। पर सत्संग केतिरो वॾो आहे उहो असां अञा नथा सम्झूं। हीअ बि अथव हरिद्वार, माना हरिद्वार केॾी वॾी आहे उहा त ख़बर पए थी न। त गंगा माता ते कीअं माण्हू वेंदा आहिनि सनानु करणु, वॾो हिकु तीर्थ आहे। त असां सत्संग रूपी गंगा में पंहिंजे मन जा पाप धोअण ईंदा आहियूं हिते। त अञा उहे ॻाल्हियूं मन में रखी वियूं, हिन मूंसां ॻाल्हायो कोन, हिन मूंखे ईअं चयईं कान, सॾु कोन कयईं। इहे ॻाल्हियूं इलाही हूंदियूं न, लेडीज़ में वधीक हूंदियूं आहिनि। इहे ॿुधंदियूं बि लेडीज़ वधीक अथव सत्संग, जेंट्स घटि ॿुधंदा आहिनि, पर उहे पक्का हूंदा अथव।
ॿुधूं बि असां घणो था रोज़ था अचूं, पोइ बि उहो मन में ज़हर भरे वेठा आहियूं। त इहे ॻाल्हियूं कॾहिं कढंदासीं पंहिंजे मन मां, कॾहिं अञा पाण खे सम्झाईंदासीं, कॾहिं पाण खे धुअंदासीं। हाणे ॾियारी थी अचे त जॻह जे सफ़ाईअ सां गॾु मन जी त सफ़ाई कयूं। जॻह खे त घणेई चटियूं था, गॾु हलंदी तुर बि हिकु कुंड बि रखूं था बाक़ी। ऐं अंदर ॾे त नियारियूं ई कोन था। भले मेरो लॻो पियो हुजे। इहे आस्ते आस्ते नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं पंहिंजे मन मां कढंदा वञूं। हाणे केरु बि कुझु बि चवंदो न त मां ख़राबु न लॻाईंदमि, बसि इहा त ख़ासि कढी छॾियऊं। भई केरु कंहिंखे असां सॾु कयो हुजे, उहे न अचनि, असां वञूं त कहिड़ो लॻे। मां कंहिंखे सॾु कयां भई मुंहिंजी सत्संग ते अचो या मां गुरू जी घुरायां अचो, ऐं साम्हूं वारो न अचे ऐं उहा मूंखे फ़ोन बि न करे, ॿिए थ्रू फ़ोन करे त मां वञां। वञां वेंदमि। पाण पंहिंजे लाइ था वञूं, उहा न आई त हुनखे खोट पई। मूंखे ईअं मन में लॻो पाण वञो त मां छो वञां। न अहिड़ो न कजे। तव्हां इहो पाण पंहिंजे न तॾहिं मूंखे पंहिंजे लाइ था कयूं। गुरू लाइ था पाण सत्संग में वेंदासीं, पाण खे फ़ाइदो थींदो, ॿिए खे थोरी आहे। ॿिए खे थोरो लाहींदासीं छा, उहा न आई त उन पाण खे खोट विधी न। उहा ई त ॻाल्हि अॼु निकिती आहे त सत्संग खे घटि न सम्झो। 2 दफ़ा मां सॾु करायमि न, 2 दफ़ा न आई। पोइ छा आहे न आई त काई मजबूरी हूंदसि। इहा मां हिकु दफ़ो इलाही ॻाल्हि ॿुधाई आहे सत्संग में, त हिकु माईअ सत्संग करायो त ॾेराणीअ खे फ़ोन कई त सत्संग थी करायां अचिजां, त उहो कोन आयसि। सत्संग पूरो थियो, मायूं वयूं, अञा घर वारियूं माना वेठियूं हुयूं साफ़ पयूं कनि जा कीअं, त इहा ॻाल्हाइण वेठी, ॾिठई फ़ोन कयोमांसि त बि कोन आई सत्संग ते। वॾी ॾेराणी आयांसि, एतिरो त मुंहिंजो लिहाज़ रखे हा, मां अधु फ़ोन ते वेंदी आयांसि, अधु राति जो फ़ोन करे त बि मां वञांसि। त हिन जी छोकिरी नंढी 11-12 सालनि जी चएसि थी मम्मी हे अॼु तो जेको सत्संग कराई नी सभु वियई पाणीअ में। चईसि छो? चईसि केॾो त हुन आंटीअ लाइ तूं ॻाल्हाए वई, उहा ॿुधई पई, तो फ़ोन करे ईअं पुछईसि त अई सत्संग जो चयोमांइ छो न आई, कुझु कमु हुई, कोई तो वटि अची वई, किन तकलीफ़ अथई, कोई दुख अथई, मतां ओचितो बुखार बि अची थो वञे, ईअं पुछईसि। केॾो ॻाल्हाए वईयसि, उहा त ॿुधई कोन पई, त इहे बाक़ी सत्संग कराए छो थी। त इहा ॻाल्हि सची आहे न। ठीकु आहे, अञा 3 ॾींहं अथसि, पोइ सुभाणे वेंदी। जाॻिया थिया थी सवार। तव्हांजी लाइफ मां छा खाए बसि वरुण खां ई सिखंदासीं नी पाण। सिखंदासीं न। सत्संग जो न्यापो किथां बि अचे न त ज़रूर मां त वेंदी आहियां, पुछियसि वठी भले वो व्हाट्सएप में उन दीदी जिन जो कोन हो न त ॿियनि सत्संग में मैसेज आयो न त मां उते वठी वई। सुञाणो न त मैसेज आयो त असां वियासीं रेलनगर में। पर हे छा संजय सिंह जो न बर्थडे मल्हायो हुयऊं, बिन्ही जे विच में थोरो ईअं उते विया हुया। उहो न आई कोन। पर उहा बि उन ॾींहुं ॿुधायोमांव त जेको पाण शब्द ॻाल्हाईंदा आहियूं नी उहे यात्रा ते निकिरी वेंदा आहिनि, पोइ घुमंदा फिरंदा पहुचंदा आहिनि उन वटि जंहिंजे लाइ असां ॻाल्हायो हुजे। त जे सुठो ॻाल्हायो हूंदो त उहा ॿुधंदी,
त चवंदी अई मूंखे त मन में हिन लाइ हीअं हो, हीअ त मुंहिंजी नेकी पई थी करे, ईंदी साम्हूं पाणे ई ॻाल्हाइण। दीदी मां ऐं जे ख़राब ॻाल्हाईंदासीं, जस्ट ॻाल्हि थी कयां मां, ख़राब ॻाल्हाईंदासीं त उहे बि घुमंदा फिरंदा वरी उन वटि कॾहिं त पहुचंदा नी, त हुनखे दुश्मनी पोइ वधंदी वेंदी, वेर विरोध वधंदो वेंदो। माना सभिनी लाइ, खाली तव्हांजे लाइ कोन्हे। ॿुधूं था त सिखूं, खणूं, हे उहा ॻाल्हि आहे। त हाणे त सच में मां चवंदी आहियां इहो प्रण करे छॾियो, संकल्प कयो त हाणे अॻिते कॾहिं कंहिंजे लाइ कुझु बि न चवंदासीं, कॾहिं ख़राबु न लॻाईंदासीं त हिन मूंखे ईअं छो चयो, हिन मूंखे सॾु कोन कयो, हीअ हली वई। अरे हली वई त हुनजी काई मजबूरी हूंदी, उहा तोखे कहिड़ी ख़बर आहे, मूंखे चयईं बि कोन, सभु तोखे चए छा। इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं, इहो पोइ मन मां गैर निकिरंदो वेंदो, पोइ प्रेम वधंदो, ऐं प्रेम में त पोइ अपार शक्ति आहे। प्रेम में त आहे न शक्ति, दुश्मननि खे बि दोस्त बणाए छॾे, प्रेम में एॾी शक्ति आहे। दुनिया अक्सर उन जी इज़त घणी कंदी आहे जेको कमु घणो करे, मगर महापुरुषनि जी दृष्टिअ में उन ई इंसान ते, महापुरुषनि जी दृष्टि उन ई इंसान ते घणी हूंदी आहे जेको अंदरूनी सची भावना सां महिनत कंदो आहे। सची ॻाल्हि आहे न। ॿाहिरियां माण्हू असां इहो ॾिसंदासीं त इहा कमु घणो थी करे त इन जी इज़त वधे, पर संत उहो ॾिसंदा आहिनि त हिन जी अंदरूनी भावना कहिड़ी आहे। भले थोरी शेवा करे पर भावना सां करे, उन्हनि ते दृष्टि हूंदी अथनि संतनि जी। जेको कयूं न असां भाव सां, श्रद्धा सां, विश्वास सां कयूं, भले थोरी शेवा कयूं। ज़रूरी कोन्हे असां ॾेखाव लाइ सॼो ॾींहुं मंदरनि टिकाणनि में वेही रहूं। वॾो टिकाणो त पंहिंजो घरु आहे, पहिरियों उन जी पूरी शेवा करणी आहे ऐं प्यार सां करणी आहे। ईअं न उते घर में पिया छिड़बूं ॾियूं, मूंखे वञिणो आहे टिकाणे, देरि थी थिए, ख़बर कान अथई मुंहिंजो टाइम थी वियो आहे। उहा शेवा असांजी लिखजंदी कोन। घर जा ठाकुर जेके हुननि जी प्यार सां कर, कोने मां तूं टाइम कढी भले दरबार बि वञ, मंदरनि जी कर, संतनि जी कर, काई झल कान्हे, उन्हनि मां ई पाईंदासीं। संतनि जो ऐं वॾनि जो आशीर्वाद अहिड़ा कम कंदो आहे जो मुअलनि खे बि जीआरे छॾे। हिकु माई हुई, पोइ ससु खे रोज़ पेरे पए नी त रोज़ ससुणसि चवंदी हुअसि सदा सुहागन। त हिन माईअ जी नंढड़ी छोकिरी हूंदी घर में, त उहा पई चएसि त मम्मी दादीअ खे ॿियो कोई आशीर्वाद ॾियण ई न ईंदो आहे छा? रोज़ चए सदा सुहागन सदा सुहागन, ईअं छो? माना इन जो मतिलबु छा? त उहा माणस सम्झाइसि थी त सदा सुहागण जो मतिलबु हीअं थींदो आहे भई मुंहिंजे पतीअ जी आवरजा वॾी थिए। त चईसि ईअं? चईसि हा। चईसि त इहो आशीर्वाद त दादी पंहिंजे पुट खे थी ॾिए, तोखे त कोन थी ॾिए। त चईसि पोइ उन जे पुठियां ई त मां आहियां न, उहो आहे तॾहिं मां आहियां, उन खां सवाइ स्त्रियुनि जो कोई वजूद न हूंदो आहे। चईसि ईअं कहीं हुजे, ईअं न हले, मां त ईअं न कंदमि।
मां त वॾी थींदमि त मां ईअं कान तो वांगुरु कान कंदमि जीअं पति चए ईअं करिणो, केॾे ॿाहिरि वञिणो हुजे त उन खां पुछी करे वञिणो, हा चए त वञिणो, न चए त न वञिणो, जेको उनखे वणे उहो ठाहिणो, पाण खे जेको वणे उहो विसारे छॾिणो। त माणस थी चएसि हींअर तोखे ख़बर न पवंदई, पोइ तूं सभु सम्झी वेंदीअ। त हीअ अंदरि रूम में हली वई, पंहिंजो पाण सां ॻाल्हाए पई, चए पई मां त वॾी थींदमि त मां ईअं न कंदमि, मां त बराबरि जो हक़ु वठंदीमांसि, छाजे लाइ उन्हनि जे हेठां दॿियल रहूं। आख़िर तॾहिं त नंढड़ी हुई, वॾी थी, हिनजी बि शादी थी त हीअ सावरनि में ॾाढो ख़ुशि हुई, घोटु बि हिनखे ॾाढो लेखींदो, हीअ बि घोट खे ॾाढो लेखे, जीअं माणस भई घोट जी इज़त कंदी, हीअ बि ईअं ई कंदी, जेके शयूं उनखे वणनि उहे करे घर में। ऐं माउ सां फ़ोन ते ॻाल्हाए त पंहिंजो घटि ॿुधाए, घोट जूं ॻाल्हियूं वधीक ॿुधाए, त हिनजी माउ ॾाढो ख़ुशि पई थिए, चए पई मुंहिंजी धीउ हाणे सम्झी वई आहे भई पति छा थींदो आहे, छा उनजी इज़त थींदी आहे, भई हाणे सम्झी वई आहे। वरी पूरे साल में हिननि खे पुटु ॼाओ त अॻो पोइ हिननि जे घर ख़ुशियूं। साल जो छोकिरो थियुसि त हिन घोट जो एक्सीडेंट थी थियो। एक्सीडेंट अहिड़ो थियुसि, शरीर न को हले न को चले, एॾा धक लॻसि। हिन माउ पीउ पुछण वियसि अस्पताल में, जीअं हिन माउ खे ॾिठो न त माणस खे थी चएसि मम्मी, ऐं दादीअ खे चएसि हाणे मूंखे तो जहिड़ो आशीर्वाद ॾिए, जेको तोखे आशीर्वाद ॾींदी न रोज़, अॼु मूंखे उहो आशीर्वाद खपे, कीअं बि करे दादीअ खे चओ मूंखे अॼु उहो आशीर्वाद खपे। ॿिए ॾींहुं कुदरती न ॾाॾो ॾाॾी बि अचनि था, हेॾा जो धक लॻावसि त ही ॾाॾीअ खे छॾे ई न। अॼु मूंखे उन आशीर्वाद जी घुर्ज आहे जेका तूं रोज़ मम्मीअ खे ॾींदी आहे आशीर्वाद। मूंखे ख़बर कोन हुई उन आशीर्वाद जो महत्व छा थींदो आहे, पर अॼु मूंखे उहो आशीर्वाद खपे, तूं चओ अॼु मूंखे पक आहे, तूं चवंदीअ न त मुंहिंजो घोटु उथंदो। ॾाॾी बि ॾाढो रोएसि पई, निहारे पई उन ॾे। 3 ॾींहं थी विया हिनखे हॉस्पिटल में, त हलन चलन माॻे कोन हो, त हीअ जो ॾाढो माना रोए पई छोकिरी। त इन ॾाॾीअ चयईंसि भॻवानु कंदो तूं सदाईं सुहागण हूंदीअ। अञा हिन ईअं चयो ऐं छोकिरो हलियो, हथ पेर हलाईं। नर्स आयसि तेॾी महिल डुकंदी डुकंदी चवणु त भई हाणे हलन चलन शुरू थी वियो, हाणे तव्हां चिंता न कयो। पोइ त हीअ ॾाॾीअ खे माउ खे एॾो चए इन आशीर्वाद में एॾो माना भई राज भरियल आहे, मूंखे त इहा ख़बर ई कोन हुई। आशीर्वाद एॾा कम कंदो आहे छा, मां त सम्झां ई न पई त वॾा आशीर्वाद छो ॾींदा आहिनि। असां हिकु दफ़ो, मां नंढड़ी हूंदी हुयमि त काका अॻे वॾनि खे पेरे पियो न, पोइ चवंदा छुट पुट, अॻे वॾा ईअं चवंदा। मां हिकु दफ़ो मुंहिंजे पीउ खां पुछां पई त काका इन जो मतिलबु छा थियो, अॻे काका चवंदासीं पीउ खे, इन जो मतिलबु छा थियो, छुट पुट माना छा, त चवंदा आहिनि इन जो वॾो मतिलबु अथई, छुट पुट माना 84 चक्कर खां ई छुटी वञे, एॾो वॾो आशीर्वाद आहे इहो। 84 लख जूणियुनि खां भई छॾाए छॾे इहो आशीर्वाद। पर वॾनि खे कोई ख़ुशि करे, हा बसि गुरू गॾु आहे त सभु आहे न, बाक़ी छा।
कथनी त सभु करे सघनि था, पर करणी सतगुरुनि जे मदद खां सवाइ को बि करे न सघंदो। कोई न करे सघंदो। कथनी त घणेई था करे सघनि, ॻाल्हायूं वॾे वॾे वाके सां, लाउडनि में, हुनखे चवणु हुनखे चवणु, इहो त सभु करे था सघूं, पर करणी जेका आहे उहो चए थो सतगुरुनि जी मदद खां सवाइ कोई करे न सघंदो। उन जी कृपा खपे, उहा मांग असांखे गुरूअ खां करणी। संसार सागर जे छोलिन खां बचण थो चाहीं त सतगुरुनि सां मिल, छाकाणि त उन्हनि खां सवाइ उन्हनि लोॾनि खां ॿियो को बि बचाए न सघंदो। केरु बचाए सघंदो? संसार सागर जे छोलनि खां केरु बचाए सघंदो? हे ॿाहिरिनि छोलनि मां त वरी बि जेके तारूं हूंदा उहे कढी ईंदा, हिन मां केरु कढी सघंदो गुरूअ खां सवाइ? जे तूं इन खां बचण थो चाहीं त सतगुरनि सां मिल, उहे ई कढी सघंदा, बाक़ी ॿिए कंहिंखे बि ताक़त कान्हे जो हिन संसार रूपी महासागर जे छोलनि मां असांखे कढी सघनि, भव सागर मां। गुरु शब्द सां चंचल मन खे स्थिर बणाए त दाइमी सुख ऐं आनंद हासिल थींदे। गुरु शब्द सां चंचल मन खे स्थिर बणाए। जॾहिं जोरीअ वेहंदासीं, पहिरियों त हिन शरीर खे टिकायूं त पोइ मन टिकंदो। जीअं एक्सरे करण सां शरीर जूं हॾियूं, फिफड़ वग़ैरह सभु ॾिसण में ईंदा आहिनि, तीअं ज्ञान जे एक्सरे सां आत्मा जी अंदरी हालति ॾिसंदो रहो। सची ॻाल्हि आहे नी, भई एक्सरे कराईंदा आहियूं त अंदरियों सभु ॾिसण ईंदो आहे नी, हॾियूं फिफड़ जेको बि हुजे अंदरि, पोइ ख़बर पवंदी आहे हिन में हे आहे, हिन में हे आहे। तीअं चए थो ज्ञान जे एक्सरे सां अंदर खे तूं ॾिसंदो रहो। ऐं संसारी पर्दनि खां नज़र हटाए छॾ। नज़र हटाए, संसारी पर्दनि खां नज़र हटाए छॾियऊं, अंदरि विरती धारण कयूं, बसि अंतर्मुख थियूं, ॿाहिरि मुख न। असां ॿाहिरि पिया था भिटकूं। जेतिरो अंदरि वेंदासीं न, एतिरो वधीक वधीक क़ीमती शयूं असांखे मिलंदियूं। उहो आहे न, पहिरियों चांदी, पोइ सोन, पोइ हीरा, पोइ लाल। चएसि थो अञा अंदरि वञ, अञा अंदरि वञ। असांखे बि अञा अंदरि वञिणो, अञा अंदरि वञिणो, त असांखे परमात्मा जो दर्शन थिए। बोल सतगुर देव भगवान की जय। माता जा खुलियल थई द्वारा, ओ अम्मा जा भरियल थई भंडारा, हलिया हलिया भगवारा, हलिया हलिया भगवारा। माता जा खुलियल थई द्वारा, ओ अम्मा जा भरियल थई भंडारा, हलिया हलिया भगवारा। Vrindavan
जो नालो